अस्सलाम वालेकुम प्यारा ॿारो ॿारनि जे हिन चैनल ते अव्हां खे हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चऊं था। प्यारा ॿारो, अॼु मां अव्हां लाइ चकमक जे बारे में ॼाण आंदी आहे। चकमक यानी मैग्नेट, इन खे उर्दू में मक़नातीस बि चइबो आहे। प्यारा ॿारो, चकमक हिकु अहिड़े क़िस्म जो धातु आहे जेको ॿिए धातुअ खे पाण ॾांहुं छिके थो। चकमकी छिक या मक़नातीसियत बि हिकु क़िस्म जो ज़ोर आहे जेको धातुअ में मौजूदु एटमनि जी बनावटी तरतीब जे करे कमु करे थो। लोह जा नंढड़ा नंढड़ा ज़रा हिन यू शक्ल वारे चकमक जे जिन हिस्सनि ते चिंबड़ियल आहिनि तिन में चकमकी ज़ोर तमामु वधीक हूंदो आहे। छिकण ऐं धिकण, चकमकी ज़ोर चकमक जे आख़िरी छेड़नि में वधीक हूंदो आहे। इन्हनि छेड़नि खे उत्तर कुतुब ऐं ॾखण कुतुब सॾिबो आहे। जेकॾहिं ॿिनि चकमकनि जे कुतुबनि खे पाण में मिलाइबो त या उहे हिक ॿिए खे छिकींदा या धिकींदा। प्यारा ॿारो, मुख़ालिफ़ कुतुब यानी उत्तर कुतुब ऐं ॾखण कुतुब हमेशह हिक ॿिए खे छिकींदा आहिनि। इन छिक खे चकमकी कशिश चइबो आहे। हिक जहिड़ा कुतुब हमेशह हिक ॿिए खे परे धकींदा आहिनि। इन खे चकमकी धिकार चइबो आहे। चकमकी मैदान छा आहे? प्यारा ॿारो, चकमक जे चौधारी जेसिताईं चकमक जो ज़ोर पहुचे थो इन इलाइक़े खे चकमकी मैदान चइबो आहे। असांजी धरतीअ में बि चकमकी ताक़त ऐं इन खे पंहिंजो हिकु चकमकी मैदान आहे जेको कुतुब नुमा जी सुईअ खे छिकींदो आहे। तंहिं करे कुतुब नुमा जी सुई हमेशह उत्तर तरफ़ ज़ाहिर कंदी आहे। ॿियनि चकमकनि वांगुरु ज़मीन खे चकमकी उत्तर कुतुब ऐं ॾखण कुतुब थींदा आहिनि। इहे कुतुब धरतीअ जे गोले जे उत्तर ऐं ॾखण कुतुबनि में वाक़िअ आहिनि। प्यारा ॿारो, चकमक जो इस्तेमालु किथे किथे थिए थो। आम तौर ते चकमक वसीले ॿार पंहिंजे फ्रिज ते अलामतूं, निशान ऐं तस्वीरूं चिंबड़ाईंदा आहिनि, पर चकमक मोटरनि, DVD प्लेयर्स, रेडियन ऐं घड़ियनि में बि इस्तेमालु थींदा आहिनि। चकमक ख़ासि क़िस्म जे धातुनि खे पाण ॾांहुं छिकनि था। इन खां अलावा मुख़्तलिफ़ शयुनि खे हिक ॿिए खां अलॻि करण में बि इस्तेमालु थियनि था। ॿारो, ही वॾो चकमक इन करे इस्तेमालु पियो थिए त जीअं मुख़्तलिफ़ शयुनि जे ढेर मां धातुअ जूं शयूं अलॻि करे खेनि ॿीहर इस्तेमालु हेठि आंदो वञे। प्यारा ॿारो, चकमक कहिड़नि धातुनि खे कशिश करे थो? पंहिंजे घर में मौजूदु शयुनि जी चकमक सां चकास करियो ऐं असांखे पोइ कमेंट बॉक्स में ज़रूरु ॿुधायो। अॼु जे लाइ एतिरो ई। ॿिए दफ़े ॿी मालूमात सां वरी हाज़िर थींदासीं। तेसिताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह वाही।